अज जो ही तारीख़ी धरणो उन कातिल रहज़न सिंध जा उहे ग़लीज़ जेके वडेरा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ आहे। इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पए त सिंध जेका रवायतुनि जी अमीन रही आहे, सिंध अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो आहे ऐं असांखे पंहिंजी सक़ाफ़त ते उहो वेसा रहियो आहे। पर अॼु उहे उन सक़ाफ़त जा वारिस उहे दलाल वडेरा चंद टकनि जे एवज़ जेके नौजवान इन सॼे ज़ुल्म ऐं बर्बरियत खे चैलेंज कनि, जेके उन ॾाढ खे वाखो कनि, जेके उन ग़रीब ऐं मिसकिन सां इंसाफ़ जी ॻाल्हि कनि, जेको उन भोतारनि जो ज़ुल्म उहो आम माण्हुनि ताईं, मीडिया ताईं, कानूनी इदारनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कनि ऐं वडेरा पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो कंदे उनखे घुराए ऐं पंहिंजे बंगले ते बेगुनाह उनखे शहीद कनि। ऐं सिंध हुकूमत असांखे अफ़सोस सां चवणो थो पए त उन पीपुल्स पार्टी जी सरकार खे, उन्हनि MPs खे, उन वडेरनि खे ॿुॾी मरणु खपे। उहो फ़ैसिलो वठण जे बजाए ते माण्हुनि खे ही रोड ख़ाली करणा आहिनि। हू चवनि था त बाबा ही वडेरो आहे, ही सरदार आहे, ही भोतार आहे, तव्हां रोड ख़ाली कयो ऐं असां कोशिशि कंदासीं तव्हांखे इंसाफ़ ॾियारण जी। ग़रीब सां जॾहिं ज़ुल्म थींदो आहे, जॾहिं नाहक थींदो आहे त हू फौरी तौर कानून जो दरवाज़ो खड़काईंदा आहिनि। ऐं अफ़सोस सां चवणो थो पए हिते ॻाल्हियूं पहलियूं त बाबा IG सिंध में वॾो दलाल पीपुल्स पार्टी जो दलाल IG सिंध आहे। हिकिड़ा बेगरत पुलिस ऑफिसर मुक़रर करे उहे वडेरनि जा सहूलतकार आहिनि। पंहिंजे आवाज़ खे दॿाइण जी कोशिशि था कनि, उहे मिसकिननि जे आवाज़ खे दॿाइण जी कोशिशि था कनि। ही केतिरनि कलाकनि खां ग़रीब मिसकिन माण्हू इंसाफ़ लाइ वेठा आहिनि, पर तव्हांखे पुलिस नज़र अचे थी? तव्हांखे को ऑफिसर नज़र आयो आहे जेको अची तव्हांखे गारंटी ॾे, तव्हां सां वाइदो करे, तव्हां सां वचन करे जेके बि न क़त्ल में मुलविस रहज़न आहिनि उनखे गिरफ़्तार करे कानूनी तौर ते उनखे सज़ा ॾींदासीं? पर ईअं अमलनि कोन्हे को। हिते तव्हांखे कूड़ा दिलासा ॾींदा, कूड़ा वाइदा कंदा, पर तव्हांखे इंसाफ़ न आहे मिलणो। इन जे करे सिंध यूनाइटेड पार्टी जो वफ़द साईं ज़ैन शाह जी अॻुवाणी में असां तव्हां वटि पहुता आहियूं ऐं तव्हां सां यकजहती तौर हिन धरणे में शामिल आहियूं। तव्हांखे इहा गुज़ारिश कंदासीं, तव्हांखे अपील कंदासीं त शहीद नाज़िम जे कातिलनि सां कंहिं बि सूरत में ठाह न थियणु खपे। जेकर तव्हां ठाह कयो, जेकर तव्हां मायूस थींदव, जेकर हिन ज़ालिम वडेरे ॾाढो झुकंदव त सुभाणे सवे नाज़िम ॿिया बि शहीद थींदा, सवे ॿिया बि नौजवान शहीद थींदा। उनजे करे ही वक़्तु आहे त हिननि कातिल ऐं रहज़ननि खे ॾाढो झुकण जे बजाए उन्हनि सां वेड़ कयूं, उन्हनि सां मुआदो कयूं, उन्हनि सां जेको आहे उन्हनि जी रस्ता रोक कयूं ऐं कंहिं बि सूरत में हिननि दलालनि सां ठाह थियणु न खपे। जेकर तव्हां बीहंदव त ही सिंध जा घण घुरा, ही सिंध जा सियासी कारकुन, ही क़ौमी लीडर, ही असांजूं भेणूं, ही असांजूं अमड़ियूं, ही मज़दूर मिसकिन, ही सभु हिन जदोजहद में तव्हां सां गॾु हूंदा। इंशाअल्लाह ताला जाम ॻोल्हण त कुझु कोन्हे को। कल हिते ज़रदारी गिरफ़्तार थी सघे थो, नवाज़ शरीफ़ गिरफ़्तार थी सघे थो, ॿिया करप्ट टोला गिरफ़्तार थी सघनि था, त जाम ॻोल्हण जी कहिड़ी हैसियत आहे? उनखे गिरफ़्तार थियणो पवंदो बशर्त तव्हां में अज़म हुजे, तव्हां में हिम्मत हुजे, तव्हां में जुरत हुजे, इन वडेरनि खे, इन ग़लीज़ वडेरनि खे चैलेंज करण जी तव्हां में सघ हुजे। इंशाअल्लाह ताला हिन जदोजहद में तव्हां सां गॾु बीहंदासूं। जेको तव्हांजो फ़ैसिलो हूंदो, जेको हुननि जे वारसनि जो फ़ैसिलो हूंदो, असांजी पार्टी सिंध यूनाइटेड पार्टी साईं जलाल महमूद शाह, साईं ज़ैन शाह तव्हां सां गॾु बीहंदा। अवांजी महिरबानी थी। जारी आहे, जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी, तंदारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी, मारा मारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। निज़ाम नामंजूर, नामंजूर, मारा मारी बंद कयो, मारा मारी बंद कयो। हाणे गुज़ारिश कंदुसि पाण वटि हिन धरणे में सिंध यूनाइटेड पार्टी
समेत संतरकी पसंद पार्टी पोरित मदामत हींअर असांजी जेको तो अदी मारवी पली जो साहिबा जन पैतियूं आहिनि सते मां असां उन्हनि खे वेलकम चऊं था ऐं गुज़ारिश कंदुसि पोरित मदामत जे मरकज़ी अॻवान मोहतरम साईं एजाज़ जाफ़रो साहिब जिन खे त उहे अचनि ऐं तव्हां सां मुखातिब थियनि।